नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध जियां बुलड़ी शाह करीम मां बि पीपी जियालन जो काफ़िलो जलसे में शिरकत लाइ हैदराबाद रवानो थी वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अली हसन रिंद। जीअं त अॼु हैदराबाद में पीडीएफ जे जलसे में शिरकत करण लाइ बुलड़ी शाह करीम मां पीपी जियालन जो काफ़िलो रवानो थी रहियो आहे। अचो त हिते मौजूद आहिनि हारी कमेटी जा अॻवान शमीर खान रिंद, शाह खान रिंद ऐं पीपी अॻवान ज़ाहिद खान रिंद, आज़म खान रिंद। इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। जमहूरी पार्टी आहे का ॾाढी जबर वारी पार्टी कोन्हे, जंहिंजे करे आवाम पाण थिए थी। अॼु इहो साबित थींदो हैदराबाद में त जेकॾहिं जमहूरी पार्टी आहे पीपल्स पार्टी आहे, बाक़ी जेके आहिनि से डिक्टेटरशिप। पीडीएफ जे जलसे खे इंशाअल्लाह ताला अहिड़े तरीक़े सां अॼु माना जेको असां पावरफुल सम्झूं था कि ख़ाली शाह करीम मां जेके रैली निकिरे वई, असांजो शहर शाह करीम ज़िलो टोनो मोहम्मद खान तञा परे पियो आहे। इमरान नियाज़ी खे अॼु ख़बर पइजी वेंदी कि पीपल छा आहिनि ऐं पीपल्स पार्टी छा आहे। असांजे क़ाइद बिलावल साहब जे हुकुम ते जियालन जो जोश खरोश तव्हां ॾिसी सघो था। ऐं अॼु जेको असां क़ाइद जे हुकुम ते निकिरूं पिया, इंशाअल्लाह ताला इहो पीडीएम जो जेको हैदराबाद वारो जलसो आहे, इहो नियाज़ी जे आख़िरी माना इहो कोको साबित थींदो। इन जी नक में हणंदासीं, इंशाअल्लाह ताला अवाम खे आज़ादु कराईंदासीं। अॼु जेको पीडीएम जो जलसो आहे, इन जे लाइ असां जेको सो कल्ह खां वठी तयारियूं कयूं आहिनि। जीअं अॼु असां भरपूर नमूने जेको हिते गॾु थिया आहियूं। असां पंहिंजो हैदराबाद पंहिंजे क़ाइद जे पंहिंजो जलसे में पीडीएम जे जलसे जे लाइ त सिंध पीपल्स हारी कमेटी पंहिंजो टनो मामन खान जे तरफ़ां असां जेको सो भरपूर नमूने शिरकत कयूं पिया। असां पंहिंजे क़ाइद सां अहद करे छॾियो आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेके हिन मुल्क हिन ग़रीब मिसकीन ऐं हारियुनि जे लाइ साह ॾेई विया, इंशाअल्लाह ताला असां इहो वचन करे छॾियो आहे त असां जेको सो पंहिंजो उन जी तनज़ीम उन जी पार्टी सां निभाईंदासीं। भरपूर नमूने अॼु असां हैदराबाद वञी रहिया आहियूं। अॼु पीडीएम जो जलसो 9 फरवरी अटड़ी बाईपास ते रखियो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान जी क़यादत में उन में असां भरपूर शिरकत करूं था। पीपल्स हारी कमेटी ज़िले टोनो मोहम्मद खान सेल के बुलड़ी शाह करीम जा उहिदेदार ऐं तव्हां बुलड़ी शाह करीम जे पीपी जियालन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त पीडीएम वारे जलसे खे कामयाब करण लाइ बुलड़ी शाह करीम खां सवें गाॾियुनि जो काफ़िलो रवानो थी रहियो आहे। इंशाअल्लाह बिलावल भुट्टो जी भरपूर आजिया कई वेंदी ऐं जलसो वॾी कामयाबी माणींदो।